दादू मां ख़बर शामिल क्यों था। ब्यूरो चीफ एमडी मुनीर लाशारी की रिपोर्ट मुताबिक मेयर गवर्नर सिंध मोहम्मद कामरान टेसूरी सैलानी खीमा बस्ती कैंप मेयर में पहुंचण ते सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया हा। मेयर गवर्नर सिंध मोहम्मद कामरान टेसूरी से गॾु सैलानी वेलफेयर ट्रस्ट अगवान बशीर फारूकी गॾु हुयो। मेयर में डीसी दादू मुर्तदा शाह, एसी मोहसिन अली, शेख मुख्तियार कार, नबी बशको सोलंगे, खालिद अगरो इस्तकबाल कयो। सैलानी ट्रस्ट के खीमा बस्ती विजिट कराए, जंहिं दौरान पुलिस नफ़री वॾी तादाद में मुक़रर कई वई हुई। डीएसपी मेयर वहीद बेगो लाड़िक, एसएचओ शफ़ीक अहमद अबड़ो, एसएचओ अनवर मुस्तफ़ा पठान समेत दादू का चैनी तालुकनि जा डीएसपी से एसएचओज़ मौजूद आ। उन मौके ते गवर्नर सिंध मोहम्मद कामरान टेसूरी ऐं सैलानी वेलफेयर ट्रस्ट अगवान टेंट सिटी ऐं ॿोॾि मुतासिरनि खे ख़िताब कंदे गवर्नर चयो त ॿोॾि मुतासिर बहादुर आहिनि। हिननि हिक वक़्तु मानी खाई बि अल्लाह जो शुक्र अदा कयो, मायूस न थिया। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी वावर कई वेंदी। हिन वधीक चयो त ॿोॾि मुतासिरनि खे ॾिसी ॾाढो ॾुख पहुतो आहे। देर सां मेयर पहुचण ते मुतासिरीन खां माज़रत करियां थो। हिन चयो त इमरान ख़ान मार्च वारनि वर्करनि खे चए थो त ॿोॾि मुतासिरनि लाइ हिकु कपिड़नि जो जोड़ो हिक वक़्त जी खाधे जो बंदोबस्तु करे मुतासिरनि जी मदद कनि। गवर्नर सैलानी वेलफेयर ट्रस्ट सिटी टेंट जो पिणु दौरो कयो। आख़िर में साफ़ो पाणी सोरल फिल्टर प्लांट जो पिणु इफ़्तिताह कयो। दुआए ख़ैर घुरे। उन मौके ते समाजी अगवान खालिद आगरू तरफ़ां आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना।